वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडे जो हिकिड़ो वीडियो तमामु घणो हिन वक़्तु सोशल मीडिया ते वायरल पियो थिए। उन जे बारे में ॻाल्हि कंदासीं त हे वीडियो कहिड़ी महफ़िल जो आहे ऐं हे वीडियो किथे रिकॉर्ड कयो वियो ऐं उन खां अलावा जलाल चांडियो एॾी ख़ुशीअ में छो आहे जो जलाल चांडे नचण में स्टार्ट करे छॾियो। हे सॼो 10 मिंटनि जो कमु बेश वीडियो आहे जंहिंमें जलाल चांडे कलाम बि ॻाया, लेकिन उन जे बावजूदि जलाल चांडियो नचण में स्टार्ट थी वियो, ख़ुशीअ में शरीक थियो। ईअं पियो महसूसु थिए जीअं जलाल चांडे जे कंहिं पंहिंजे अज़ीज़ जी शादी हुजे या कंहिं भाउ जी या कंहिं मिट माइट जी शादी हुई। इन जे करे जलाल चांडियो जेको आहे सो नचण में स्टार्ट थी वियो। त दोस्तों इन वीडियो में मुकमल तफ़सीली ॻाल्हि कंदासीं। वीडियो तव्हांजे आॾो हले पियो, तव्हां ॾिसो पिया, जंहिंमें जलाल चांडियो नचे पियो ऐं तमामु घणो ख़ुशि पियो ॾेखारियो वञे। ऐं इहो वीडियो किथां जो आहे दोस्तों, हे चयो पियो वञे त जलाल चांडे जो हिकु वेझो माइट हुयो जंहिंजी महफ़िल हुई। के पिया चवनि जलाल चांडे जो हिकु घाटो दोस्त हुयो, उन जी महफ़िल हुई। जॾहिं जलाल चांडियो उते वियो त जलाल चांडे खां अॻु में हिकु फ़नकार कलाम पियो चए ऐं के वरी इहे बि ॻाल्हियूं कनि पिया त जलाल चांडे जी पंहिंजी शादी हुई जंहिंमें जलाल चांडियो पाण ख़ुशीअ जो इज़हार पियो करे ऐं जलाल चांडियो नचे पियो ऐं जेको आहे सो पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार पियो करे। त दोस्तों जलाल चांडियो इहा कंहिंजी बि महफ़िल हुई, लेकिन जलाल चांडियो उमूमन घटि शादियुनि में नचंदो आहे या इहे घटि मंज़र ॾिठा वेंदा आहिनि। लेकिन जलाल चांडे जो जेका हे महफ़िल फिल्माई वई कैमरा जे ज़रिए, इहा फिल्माई वई तमामु घणी मक़बूल थी ऐं सोशल मीडिया ते तमामु घणी वायरल लॻी पई आहे। ऐं जलाल चांडियो पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार पियो करे ऐं जलाल चांडियो अहिड़ो फ़नकार केस्टी फ़नकार न हुयो। जलाल चांडियो कंहिंजी बि महफ़िल में शादीअ में वेंदो हुयो त पंहिंजे ख़ुशीअ सां गॾु उन्हनि जी बि ख़ुशी महसूसु कंदो हुयो ऐं उन्हनि सां घुली मिली वेंदो हुयो। या ख़बर न पवंदी हुई त हे लालची को पैसनि कमाइण जे लाइ फ़नकार आयो आहे या हे दिलि सां ऐं ख़ुशीअ में शरीक थियण आयो आहे। दोस्तों अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे पैसा उन फ़नकार ते घोरे करे ऐं जलाल चांडे खे जीअं रिक्वेस्ट कई वई ऐं उनखे हिकिड़ो शख़्स तव्हां ॾिसो पिया इशारो पियो ॾिए त अची नच असां सां गॾु, त पोइ जलाल चांडियो बि पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार करे ऐं नचण में स्टार्ट थी वियो। ऐं जलाल चांडे खे जहिड़े बि तरीक़े सां नचणु ईंदो हुयो जलाल चांडियो ओड़े तरीक़े सां नचे करे ऐं उन्हनि जे ख़ुशीअ में शरीक थियो। दोस्तों जलाल चांडियो हिकु बहितरीनु ऐं भरपूर ऐं सुठो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जा अहिड़ा हज़ारे वाक़िया आहिनि। जलाल चांडे बिना कंहिं मुआवज़े जे बि जेको आहे सो खोड़ सारनि महफ़िलनि में वञी ॻायो ऐं जलाल चांडे बिना पैसे वठे बि खोड़ सारनि महफ़िलनि में ॻायो। जलाल चांडियो लालची रागीदड़ न हुयो, जलाल चांडियो पंहिंजे दिलि सां ॻाईंदो हुयो ऐं जलाल चांडे खे कुदरत वारे ॾेई बि घणो छॾियो हुयो। जलाल चांडियो लालच न कंदो हुयो, जलाल चांडे वटि हूअं बि गंज अची चुको हुयो, छाजे करे जो उन खोड़ सारनि महफ़िलनि में जलाल चांडे इहे ॻाल्हियूं कयूं त मूंखे हींअर पैसे जी बुख कान्हे का, पैसो मूंखे अलाह ताला गंज ॾेई छॾियो आहे। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक कयो, शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।